नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अमां ठठे का ख़बर ॾींदा घारो शहर जे रवासी रसूल बख्श जोखियो अवामी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हू घारो लॻ क़ाइम गरीब संदमल में 2005 खां सिक्योरिटी तौर ड्यूटी करे रहियो होसि त मुंहिंजी कारकिर्दी बहितर रही, जंहिं जा मूं वटि दस्तावेज़ सबूत मौजूदु आहिनि। हिन चयो त प्रमोशन घुरण जे ॾोह में मूंखे 20 जुलाई 2019 खां जबरी बरतरफ़ कयो वियो आहे। मूंखे का बि मराहत या को फ़ाइदो न ॾिनो वियो आहे। हिन चयो त आउं सख़्तु परचालू आहियां। मुंहिंजो 4 नियाणियूं, हिकु पुटु तालीम खां महरूम थी विया आहिनि ऐं बेरोज़गारी सबबु खाइण लाइ कुझु न आहे। हिन चयो त ग़रीब संदमल में को बि लेबर लाइ लागू न आहे। मज़दूरनि जा हक़ हज़म कया पिया वञनि। मकोड़ी सां गॾु इस्तीफ़ा पेपर ते सही वरिती वञे थी। हिन चयो त मूं अगस्त 2019 में लेबर कोर्ट हैदराबाद में पटिशन नंबर 53 दाख़िल कई, पर का बि सुनवाई नथी थिए। हिन चयो त हक़ लाइ आवाज़ उथारण सबबु मुतमिल इंतज़ामिया जा गुंडा मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे जस्टिस, लेबर मिनिस्टर DC ठठो ऐं SSP ठठे खां मुतालबो कयो त ग़रीब संदमल इंसामिया ख़िलाफ़ क़ानूनी एक्शन खणी मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में आउं बचन सूदो ग़रीब संदमल जे गेट अॻियां ख़ुदकुशी कंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।